अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन महिल असां माना रीतुनि रस्मुनि ते ॻाल्हाईंदासीं। असांजे मुल्क में जेतिरा सूबा आहिनि ओतिरा उन्हनि में मुख़्तलिफ़ रीत रस्म आहिनि। जहिड़ो को असां वटि सिंध में औरतुनि खे के माण्हू पैसनि ते खपाईंदा आहिनि ऐं किथे वरी के अहिड़ा सुठा माण्हू आहिनि जेके माना पंहिंजे घरों बि ॾाज ॾेई पोइ ॾाज जो सिलसिलो ईअं न आहे, पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ जो बि ॾियनि घोटे था पंहिंजो ॾाज जो माना डिमांड न रखंदा आहिनि। उहे जेतिरो ॾियनि उहो ॾेई था सघनि, को बि एतिराज़ उन ते न कंदो। मगर पंजाब सूबे में औरतुनि जो माना खे तमामु घणो ॾाज ॾियणो थो पए। कंहिं बि खे जॾहिं छोकिरियूं पैदा थींदियूं आहिनि त ॼण चओ त उन जे घर में माना ॾुख जी लहर पखिड़िजी वेंदी आहे। जेकॾहिं पंजाब में जेकॾहिं कंहिंखे पुट थियनि त उते ख़ुशीअ जो इज़हार थिए थो, छो त होॾहूं ॾाज ईंदो। कंहिं बि औरत जे घणे ॾाज खां सवाइ भली सुहिणी केतिरी बि हुजे, मगर उन्हीअ जो विहांउ थियणु शादी थियणु ॾुखियो बणिजी वेंदो आहे। रीतूं रस्मूं पंजाब में अहिड़ियूं आहिनि। भली घोटु मुहांडे में तमामु कसो हुजे, कुंवार तमामु सुहिणी ख़ूबसूरत, ख़ासि करे पंजाब जूं औरतूं डिघियूं कदावर सुहिणियूं सेबितियूं ॻिचियूं वॾियूं ऐं उन्हनि जूं अखियूं बि सुठियूं, उहे तमामु सुठियूं औरतूं हूंदियूं आहिनि, सुहिणियूं सेबितियूं हूंदियूं आहिनि। मगर उते हुनखे मुड़ुसु माना भली माना बेमुहांडो बेडोलो हूंदो, मगर तब बि ॼण चओ त हिननि खे कंहिं लखनि जो ॾाज ॾियणो पवंदो तॾहिं उहे वठंदा, न त न वठंदा। पंजाब में उन रीतुनि रस्मुनि जे मुताबिक़ औरत जी इज़त एतिरी कोन्हे जेतिरी असां वटि हिन सिंध सूबे में आहे। तंहिं करे मां सिंध जे इन्हनि रीतुनि रस्मुनि खे ॾिसंदे सिंध जे औरतुनि खे चवंदुसि त लव मैरिज पंजाब जे माण्हुनि सां न कयो, छो त लव मैरिज तव्हां करे तव्हां पंहिंजे पर में उते वेंदो, हू उते न क़बूलींदा आहिनि, छो त तव्हांखे ॾाज कोन मिलियो आहे लखनि जो हू तव्हांखे क़बूलींदा। एतिरा वाक़िया अहिड़ा काफ़ी असांजे खैरपुर नाथन शाह जा बि थिया, जेके ॿ वाक़िया थिया, जेके हितां लव मैरिज करे पंजाब वारनि सां विया, उन्हनि खे हुननि मोटाए छॾियो। ऐं जामशोर ज़िले में बि हिकु वाक़ियो थियो जेको मुंहिंजे नज़र मां गुज़रियो। उहा बि छोकिरी पढ़ियलु लिखियलु हुई, उन लव मैरिज कयो, मगर उन्हीअ खे बि हुननि उते न क़बूलियो, उहा वापसि आई। ऐं जेकॾहिं असां पंजाब मां मर्द माण्हू को औरत वठे त उहा वठे तब त हू जो माना ॼण चओ त हुननि ते माना असांजो थोरो आहे, छो त हिते माना हू जेकॾहिं कंहिंखे ॾींदा आहिनि त वॾे में वॾो ॾाज ॾींदा आहिनि। पर जेकॾहिं हू ॾाज खां सवाइ जेकॾहिं हितां असां वठूं तब त असां लाइ ॼण चओ ख़ुशी आहे त असां ख़ुशि थींदासीं, मगर असांजे ख़ुशी खां वधीक हुननि लाइ ख़ुशी हूंदी आहे त असांजे बिना ॾाज जे असां पंहिंजे कंहिं बि डिमांड न कई, बिना ॾाज जे असां थोरे ॾाज में असां पंहिंजी न्याणी उथारीसीं। इहे रीतूं रस्मूं हूंदियूं आहिनि। दोस्तो, असां रीतुनि रस्मुनि मां निकिरूं, असुली या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असुली दग ते हलूं। या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमतुल ज़हरा खे जेको ॾाज ॾिनो उहो तव्हां सभिनि जे आॾो ज़ाहिर आहे। ॾाज में पारो, चकी ऐं मुसलो इहो ॾिनो वियो ऐं माना थोरियूं नंढियूं शयूं ॾिनियूं वियूं। हाणे इन नियम खे मद्देनज़र रखे असां ॾाज जे ऐं जहेज़ जे लानत खे ख़तमु कयूं, औरतुनि जो ज़िंदगियूं बर्बाद न कयूं। न एतिरो वीचारनि उन्हनि जे पीउनि खे एतिरो पैसो अहिड़े दौर में काॾहूं अचे जो पंहिंजूं न्याणियूं उथारियूं। तंहिं करे रीतुनि रस्मुनि ते न हलणु घुरिजे, अल्लाह जे रसूल जे तरीक़े ऐं दग ते हलणु घुरिजे ऐं इन ॾाज जे लानत खे, जहेज़ जे लानत खे ख़तमु करे सभिनी औरतुनि जी ज़िंदगी खे माना ज़िंदगी जो क़दुरु कयो वञे, औरतुनि जूं ज़िंदगियूं बर्बाद न कयूं वञनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।